This program is sponsored by Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Sadhguru Travels Dubai. Think travel? Think us. सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नई टही ताणी सिंधियत पहुचाइणी सिंधु दर्शन जो ख्वाब, सपनो, आरज़ू, जुस्तजू ऐं अरमान आहे। तव्हांजो प्यार अॼु ताणी मिलियो आहे सिंधु दर्शन खे, तव्हांजो घणो ई एहसान आहे। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पखड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। मां तव्हांजो दोस्त ऐं होस्ट संजय मंगनानी यानी कि सब टीवी जे सीरियल तेनाली रामा जो धनी चार्य तव्हांजे साम्हूं पेश तो कयां सिंधु दर्शन मां अॼु जो ख़बरुनि जो प्रोग्राम। स्वर्ण सनातन हिंदू धर्म में आदर सत्कार ऐं परंपराउनि में शामिल परोपकार। जीअं जन्म जे वक़्तु ज़रूरी थींदो आहे मुंडन संस्कार, तीअं हिंदुनि जी पहचान यज्ञोपवीत जनेऊ संस्कार। जी हाँ, जनेऊ संस्कार हिकु त्योहार जे रूप में स्वामी टेऊंराम महाराज जी जे 133 जन्मोत्सव ते अजमेर वैशाली नगर में स्थित प्रेम प्रकाश आश्रम में 91 खां बि वधीक ॿारनि खे जनेऊ संस्कार विधि विधान अनुसार करायो वियो, जिते अजमेर, किशनगढ़, जयपुर, चित्तौड़गढ़ ऐं घणनि शहरनि जा ॿार आया हुआ। साईं टेऊंराम जी जे जीवन दर्शन ते हिकु लघु नाटिका, साईं प्रवचन ऐं भजन कीर्तन जो बि थियो हिते आयोजन। कुछ अहिड़े ई शानदार नमूने थियो हिन यादगार मेले जो समापन समारोह। हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट सुनील लालवानी जी। खिलंदो मुस्कुरांदो रहे हर एक सिंधी, सदाई मस्ती जो मूड हुजे। ग्रेट, कॉर्शियस, ग्लैमरस सिंधियुनि जी हर शाम सुहानी ऐं ॾींहुं गुड हुजे। जीअं फेमस आहे पंहिंजी क्रिएटिविटी जे लाइ हॉलीवुड ऐं बॉलीवुड, तीअं छो न असां सिंधियुनि जो बि हिकु सिंधी वुड हुजे। जी हाँ, छो न हुजे असांजो सिंधी वुड। इन ही सुहिणे ख्वाब के साकार करण जे इरादे सां NCPSL आयोजित कई ख़ासि सिंधी विद्यार्थियुनि जे लाइ 5 ॾींहंनि जी कैंपस फिल्म मेकिंग वर्कशॉप ऐं गॾु में $1 मिलियन कॉन्फिडेंस फाउंडेशन जे अलावा नेशनल कॉलेज मुंबई जो बि सुनहरो साथ हो। BK बीना रामचंदानी जी, NCPSL डॉक्टर प्रताप पिंजानी ऐं वाइस चेयरमैन घनश्याम कुकरेजा सां गॾु मुख्य शिरकतदार हुआ। सिंधु दर्शन जा शुभचिंतक BK कंधारी जी, अजीत मान्याल, आशा चांद, प्रोफेसर नम्रता अजवानी ऐं शोभा बंबानी, सुनील गजवानी, निकीशा कुकरेजा, गायत्री नारंग, दिनेश टहलियानी, चंद्रू चांदनानी ऐं नेशनल कॉलेज प्रिंसिपल डॉक्टर नेहा जगतियानी ऐं डॉक्टर किशोर पेशोरी, नरेंद्र इसरानी जी भी हिते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो चंदा वीरानी जी। शैतानी, खिलमस्ती, रुसण ऐं मञण जो त्योहार।
रक्षा जे धागे जे बदले में तोहफ़ो मिलण जो त्योहार सिंधियुनि अनोखे ऐं अनूठे नमूने मनायो हिन भेरे जो यादगार शानदार रक्षाबंधन जो त्योहार। हा हा। जी हाँ दोस्तों, रक्षाबंधन जे हिन त्योहार के मनाइण जे लाइ सभिनी खां पहिरीं विया लॉयंस क्लब 4 बंगलो प्रेसिडेंट अमर मंजाल जी अगुवाई में सिंधु दर्शन जी बीके बीना रामचंदानी जी के चीफ गेस्ट ठाहींदे कमला हाई स्कूल में, जिते स्टूडेंट ऐं टीचर्स के बधी राखी गढ़ में सुनील खोसला, विजय जेसानी, सिंगर आरती पुरुषोत्तम बेदा ऐं कोशी लालवानी जी सुनहरो साथ निभायो। डॉक्टर वर्षा पारवानी जी हुई हिन ख़बर ते नज़र। पोइ MMK कॉलेज में सागी रीत प्रिंसिपल डॉक्टर किशोर पेशोरी ऐं वाइस प्रिंसिपल रोमा वाघ के बीके बीना जी अगुवाई में बीके विनीता बैन बधी राखी ऐं हिते बीके शामली जी स्टेट मैनेजमेंट जो कोर्स भी करायो ऐं जिम्मेदारी निभाई हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी पहुंचाइण जी। हलूं था हाणे राजस्थान बीके सेंटर जे तपोवन स्थल में, जिते अद्भुत नृत्य प्रस्तुति जे विच में मनायो वियो रक्षाबंधन ऐं स्वतंत्रता दिवस जो त्योहार। बीके चंदा जी रखी हिन ख़बर ते पंहिंजी नज़र ऐं सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। हाणे रुख थियो नेशनल कॉलेज जो, जिते प्रिंसिपल डॉक्टर नेहा जगत्यानी जी खे राखी बधी शोभा बंबानी जी साथियुनि सां मिली मनाई राखी। सिंधी ॿोली ऐं सिंधियत जी चमक दमक रोशनी, प्रकाश ऐं दीप्ति, ज्वाला ऐं ज्योति, आभा ऐं प्रभा वधाईंदड़ सिंधु दर्शन, जंहिंसां गॾु कमु पई करे हिकिड़ी वर्ल्ड वाइड फेमस संस्था भारतीय सिंधु सभा। जी हाँ दोस्तों, भारतीय सिंधु सभा जंहिंजे स्पेशल पोस्टर कवर जी लॉन्चिंग करण पार पधारिया मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आशीष शेलार जी साईं झूलेलाल जी जे मूरत ते दीप प्रज्वलन कंदे, गुलनि जा हार पाईंदे ऐं सैकड़नि सिंधियुनि खे एड्रेस कंदे वॾी आन बान शान सां लॉन्च कयो साईं झूलण जी पिक्चर वारो न्यू पोस्टल कवर। हिते मौजूद मुख्य मानवारा हुआ गुरमुख ऐं जीतू जगवानी, लधाराम नागवानी, अजीत मान्याल ऐं बीके बीना जी, जिन्हनि खे गेस्ट ऑफ ऑनर सां बि हिते सम्मानित कयो वियो। हिन ख़बर खे बि सिंधु दर्शन ताणी मोकिलियो मुकेश आडवाणी जी। हाय मुंबई में हूंदो पंहिंजो मकान, भला केर विझंदो इन सपने में जान, कीअं कीअं हर मुंबई वासी पाईंदो ही मुकाम। इन ही ख्वाब के हकीकत में तब्दील करण जी कोशिशनि सबब बीके कंधारी प्रॉपर्टीज विजय कंधारी ऐं अर्जुन कंधारी जी आयोजित कयो ही प्रोग्राम। दोस्तों, ना सिर्फ प्रोग्राम बल्कि ही हुई मुंबई जे सभिनी बिल्डर्स ऐं रियलिटी स्टेट जे प्रोमिनेंट पर्सनैलिटीज़ जी हिकु शानदार शाम, जंहिंजी कहानी लिखी वई मुंबई बांद्रा में शाहरुख खान जे बंगलो मन्नत जे पासे में स्थित 5 स्टार होटल ताज लैंड्स एंड में बीके कंधारी प्रॉपर्टीज जे विजय ऐं अर्जुन कंधारी जी अगुवाई में, जंहिंजो नालो हो 11th रियलिटीज़ प्लस कॉन्क्लेव एंड एक्सीलेंस अवार्ड 2019, जिते डॉक्टर अनुराग बत्रा ऐं डॉक्टर निरंजन हीरानंदानी जी खे गेस्ट ऑफ ऑनर ॾियण खां पहिरीं हीरानंदानी सर ॾिनी की नोट स्पीच। पोइ विजय ऐं अर्जुन कंधारी पारां स्क्रॉल ऑफ ऑनर अवार्ड पाइण वारा मुख्य बिल्डर्स हुआ साईं स्टेट कंसल्टेंट्स जा को फाउंडर श्री अमित वाधवानी, बीजेपी ऑफिशियल स्पोक्स पर्सन श्वेता शालिनी ऐं शाइना NC, देव संतानी हेड स्पेशल ऑपरेशंस एंड प्राइवेट क्रेडिट बिजनेस ब्रुकफील्ड इन इंडिया, सुप्रीम बिल्डर्स जा सनी विजलानी ऐं जयंत गेही जी। सिंधियुनि जी ही आदत आहे सदियुनि पुरानी, हर घर में भरियल आहिनि समाज सेवी ऐं दानी। सिधी गुजरात जे राजकोट मां अचे पई पुण्य कमाईंदड़ दान पुण्य जी ही कहानी। जी हाँ दोस्तों, गुजरात में जिते सुनील ऐं नीलेश टेकवानी, भरत मोटवानी जहिड़नि नाम वारनि सिंधियुनि जी ओम नमः सेवा फाउंडेशन ऐं संजीवनी मेट्रोपोलिस लेबोरेटरी राजकोट, दादा JP वासवानी ऐं गुजरात जे मुख्यमंत्री विजय रूपानी जी जे जन्म ॾींहं जे ख़ासि मौके ते फ्री लेबोरेटरी कैंप जो आयोजन कयो, जिते 50 खां बि वधीक मरीजनि हिन कैंप जो लाभ वरितो। हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलण जी ज़िम्मेदारी पाण ते खणी भरत मोटवानी जी। त हिते मां संजय मंगनानी ॾियां थो ख़बरुनि जे सिलसिले के विराम। रंगीन हसीन ताज़ा तरीन थी वई आहे अॼु जी शाम।
ऐं ख़त्म थी वई आहे मुंहिंजी बि सभई ॻाल्हि। तव्हां सभई मिली करे चयो मूंसां गॾु जय झूलेलाल।